अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन मौजूदा मुल्की जेको सियासी टेम्परेचर आहे उन में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हिकु तरफ़ अपोज़िशन पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां इस्लामाबाद लॉन्ग मार्च वठी अचण जे हवाले सां ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। 20 तारीख़ ताईं इन हवाले सां ऐलान थींदो ऐं उन लॉन्ग मार्च खे मोमेंटम वठाइण जे लाइ ऐं उन जे लाइ माहौल साज़गार बनाइण लाइ इमरान ख़ान साहब मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा भी करे रहियो आहे ऐं ललकारे रहियो आहे हुकूमत खे। ऐं हुन संदसि ख़्यालु इहो आहे त संदसि जेका हुकूमत खे ख़तमु कयो वियो उहा हिकु साज़िश तहत हुकूमत ख़तमु कई वई आहे। हाणे ख़ान साहब ॾिसिजे त लॉन्ग मार्च ऐलान बैदि छा लॉन्ग मार्च खां पोइ धरणो हयो वेंदो अर्ली इलेक्शन जे हवाले सां माहौल साज़गार थियण ताईं, या सिर्फ़ु उहा जेका लॉन्ग मार्च हूंदी उहो हिकु ॾींहं जो जलसो हूंदो। ॿिए तरफ़ हुकूमत ॾे जेकॾहिं ॾिसिजे त अर्ली इलेक्शन जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सख़्तु एतिराज़ु आहे त पहिरियां चूंड सुधारा कया वञनि उन बैदि इलेक्शन तरफ़ वञिजे। पर ॾिठो इहो वियो आहे त मुस्लिम लीग नवाज़ तरफ़ कुझु इहे आवाज़ अची रहिया आहिनि त जेका इलेक्शन आहे उहा थी सघे थी। मरियम नवाज़ साहिबा जो पिणु इहो चवणु आहे ऐं ख्वाजा आसिफ़ पिणु इहा ॻाल्हि कई आहे त हाणे जेके इत्तेहादी आहिनि इलेक्शन जे हवाले सां इत्तेहादी मुतफ़िक़ न आहिनि। ॾिसिजे त को लॉन्ग मार्च कंदो उन बैदि केतिरो प्रेशर डेवलप करे सघे थो या हुकूमती इत्तेहादी इलेक्शन जे हवाले सां कहिड़ो फ़ैसिलो कनि था। इन हवाले सां अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे लाल माली साहब जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो MNA आहे ऐं PTI जो हिकु अहम अॻवान आहे। अस्सलाम वालेकुम लाल साहब। वालेकुम सलाम। लाल साहब इहो ॿुधायो त मौजूदा जेका पॉलिटिकल टेम्परेचर आहे उन में इज़ाफ़ो अचे पियो। ख़ान साहब मुसलसल जलसा भी करे पियो ऐं जलसनि में काफ़ी मोट भी नज़र अचे पई इमरान ख़ान जे जलसनि में। लॉन्ग मार्च वारो जेको मामिलो आहे तव्हां छा था सम्झो त इहा लॉन्ग मार्च डिसाइसिव हूंदी या सिर्फ़ु PTI पाण खे ज़िंदा रखण लाइ इन क़िस्म जा जलसा पई कंदी? महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजे थोरा में मदद कयो आहे। ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जो पाकिस्तान जी तारीख़ जी वाहिद हुकूमत आहे जंहिंजे वञण खां पोइ पहिरियों दफ़ो माण्हू रोडनि ते निकिता आहिनि। इन खां पहिरीं अहिड़ो कॾहिं बि को मिसाल कोन थो मिले। तव्हां माज़ी में ॾिठो आहे मुस्लिम लीग जी हुकूमत हुई त पीपल्स पार्टी ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई त नून लीग मिठाइयूं विराईंदी रही आहे ऐं हिक ॿिए खे जेको आहे एस्टेब्लिशमेंट खे बि पुकारींदी रही आहे। पर इहो पहिरियों भेरो थियो आहे त जी इमरान ख़ान जी हुकूमत खे हिकिड़ी बैनुल क़ौमी साज़िश जे ज़रिए हटायो वियो त माण्हू रोडनि ते आया आहिनि। तव्हां मुसलसल ॾिठो जेके पिशावर खां जलसो शुरू थियो, कोयटा, पिशावर, कराची, लाहौर, अटक जेके जलसा थिया आहिनि, झेलम, इहे पाकिस्तान जी तारीख़ जा सभ खां वॾा जेके जलसा मुनक़द थी रहिया आहिनि ऐं ईंदड़ ॾींहंनि में या इन में वधीक तेज़ी ईंदी ऐं इंशाअल्लाह 20 तारीख़ ते वधीक लाइअमल जो ऐलान थींदो मुल्तान वारे जलसे में। अॼु हाणे ज़िंदा रखण जी ॻाल्हि त बाद जी ॻाल्हि आहे, रिज़ल्ट निकिरण जी बाद जी ॻाल्हि आहे। हिन असांजो जेको लॉन्ग मार्च आहे उनजो रिज़ल्ट अचणु शुरू थी वियो आहे त इहो जेको चोरनि जी काबीना आहे इहो हींअर लंडन में मौजूदु आहे। इहो हिकिड़े भॻोड़ो आहे जेको सज़ा याफ़्ता आहे नवाज़ शरीफ़ उन वटि वेठी आहे ऐं उन खां मशवरे में आहे त असांजी कीअं जिंद छुटंदी। हू परेशान आहे, हैरान आहे ऐं यकीनी तौर ते इहो त डिस्कशन थी रहियो आहे त इमरान ख़ान जे अचण खां पहिरीं इज़त पहुचाइण लाइ इलेक्शन जो ऐलान कयो वञे। असीं सम्झूं था त इन खां पोइ हिन मुल्क जे मसइलनि जो को हल न आहे। ॿी सूरत में 20 तारीख़ ते लॉन्ग मार्च जो ऐलान थींदो, धरणे जो ऐलान थींदो, पंहिंजो लॉकडाउन जो ऐलान थींदो। ऐसी हर सतह ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुक़ाबिलो कंदी ऐं मौजूदा हुकूमत ऐं उहे धुरियूं जिन जो ज़िक्र बार बार थींदो रहे उहे मजबूर थी वेंदियूं त इलेक्शन कॉल कनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिं बि सूरत में इहो बर्दाश्त न थी करे सघंदी त हिकिड़ी फॉरेन इम्पोर्टेड हुकूमत जेको अमेरिका जे ज़रिए पाकिस्तान जी आवाम जे इहे सिर्फ़ु गौर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हि न आहे। हाणे इहा पाकिस्तान जी आवाम जी ॻाल्हि थी वई आहे। पार्टियुनि खां हटी करे लोकल गवर्नमेंट इलेक्शन हले थी पई, सिंध में फॉर्म्स बचनि था पिया जेको जोश ऐं ख़रोश नज़र अचे पियो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि में ऐं आम आवाम में। हू पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे सपोर्ट कनि पिया छाकाणि जो हू सम्झनि था इमरान ख़ान जो जेको बयान आहे या हुनजी जेका ॻाल्हि आहे उन में सदाकत आहे ऐं पाकिस्तान खे हमेशह ॾिसो 1947 में पाकिस्तान खे इन लाइ हासिल कयो वियो त
पाकिस्तान में रहंदड़ आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदा, पर जेकॾहिं उन्हनि खे अञा अमरीकी ग़ुलामी में ई गुज़ारणो आहे ऐं बैनुल अक़वामी ताक़तुनि जी ग़ुलामी में गुज़ारणो आहे, त पोइ अहिड़ी आज़ादी जो छा फ़ाइदो आहे। हाणे माण्हू पंहिंजी आज़ादी चाहिनि था ऐं पंहिंजी आज़ादी लाइ माण्हू पाकिस्तान जा माण्हू ॿाहिरि निकिरंदा, न सिर्फ़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ॿाहिरि निकिरंदा, ऐं इंशाअल्लाह असीं मौजूदा हुकूमत खे इहो फोर्स करण में कामयाब थी वेंदासीं त हू इलेक्शन कराए। ॿिए तरफ़ ॾिसो, जीअं नारे ते ताईं हिननि लॉन्ग मार्च कया त महांगाई घटाईंदासीं, हे कंदासीं, उहो कंदासीं, रुपए जी जेको डॉलर जी जेको क़ीमत तारीख़ जी सभ खां बुलंद तरीन सतह ताईं वधी वई आहे, गे 400 ते चढ़े वियासीं, 500 रुपया किलो थी वियो आहे, बिजली जा अघु वधाए विया आहिनि, अॼु 6% गैस जो रेट हिननि वधाए छॾियो आहे। लाल साहब इन बिल्कुलु आम मामिलो आहे जेको तव्हां ॻाल्हि पियो आहे। इन ते ॿिए हिसे में ॻाल्हाईंदासूं। पहिरियां लॉन्ग मार्च वारे मामले ते पाण तफ़सील सां ॻाल्हायूं। लॉन्ग मार्च जेकॾहिं ख़ान साहब वठी अचे थो ऐं 25 लख माण्हू बि अची वञनि था ऐं उहो जलसो डी चौक ते या ॿिए हंधि हिकु ॾींहं जो हुजे थो, उनखां पोइ जेकॾहिं माण्हू डिस्पर्स थी वञनि था त पोइ उहो नतीजो अची सघंदो, गवर्नमेंट छा मजबूर थी सघंदी, ऐं जेकॾहिं धरणो हणी PTI वेहे थी त पोइ ज़ाहिर मौसम बि फेवरेबल न आहे। जून में मुसलसल एॾे वॾे तादाद में माण्हुनि जो वेहण ऐं ड्रिघे अरसे ताईं वेहण, त इहो थोरो मौसमी हालात बि आहिनि, या छा था सम्झो त इहो पॉसिबल हूंदो? ॾिसो, जेके नज़रियाती कारकुन हूंदा आहिनि, जेके नज़री जे पोयां ईंदा आहिनि, उन्हनि लाइ इहे शयूं जेके आहिनि का वज़न नथियूं रखनि त मौसम कहिड़ो आहे, माहौल कहिड़ो आहे। इहे स्टेटस को जो जमायतूं आहिनि, जेका पीपुल्स पार्टी नवाज़ लीग जिन्हनि इहा कोशिशि कई त मार्च या खां पहिरीं की जनवरी फेबरवरी त थधे मौसम में कारकुननि खे इस्लामाबाद घुमाइजे, पंहिंजे ख़र्चे ते वठी अचनि, अरबे जा ख़र्च कनि, पर असांजा कारकुन बि ईंदा, पाकिस्तानी अवाम बि ईंदी, पंहिंजे ख़र्चे जे सिराइ ईंदी, फैमिलीज़ हूंदियूं, ॿार हूंदा, पुरअमन तरीन जेको इहो जेको हूंदो यकीनी तौर ते उनजो कोई स्टाइल हूंदो। पोइ अप घणो करे त इहो जेका आहे अॼु जेका तव्हांखे जेकॾहिं ख़बर हुजे त नवाज़ शरीफ़ या नवाज़ लीग हुकूमत त फ़ैसिलो करे वेठी आहे। मरियम नवाज़ बि इहे ऐलान करे चुकी आहे त फॉरन इलेक्शन थियण घुरिजनि, अहिड़ो ऐलान ख़्वाजा आफ़िस बि करे चुको आहे, BBC खे इंटरव्यू ॾींदे। सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजनि इतादियुनि खे राज़ी करिणो आहे, ॿिए सूरत में उन्हनि खे जेकी पंहिंजी पका जी जंग लड़णी आहे त मुंहिंजो ख़्यालु 20 तारीख़ आज़ादी में हीअ हुकूमत ई कोई फ़ैसिलो करे छॾी थी, छाकाणि त इमरान ख़ान जो प्रेशर बर्दाश्त न करे सघंदा ऐं इमरान ख़ान जा कारकुन उते पहुचंदा ऐं ॾिसंदव त हीउ मौसम, हीउ माहौल पाकिस्तान जे कारकुन तहरीक इंसाफ़ जे कारकुन जो कुझु बि बिगाड़े न सघंदो ऐं भरपूर एहतिजाज थींदो। लाल साहब, जीअं तव्हां फरमायो त नवाज़ शरीफ़ जो बि ख़्यालु आहे अर्ली इलेक्शन हुजणु खपे, मरियम नवाज़ साहिबा जो बि बयानु आयो आहे, काफ़ी मुस्लिम लीग नवाज़ में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेको इलेक्शन चाहिनि था। छा था सम्झो त जेका तवक़ो हुई नवाज़ लीग खे या इत्तेहादियुनि खे त हुकूमत में अची का असां बहितरी आणींदासूं, जेको गुज़िरियल हुकूमत न करे सघी, शायदि उहो रिलीफ ॾींदा ऐं उनखां पोइ वाह वाह भले भले थी वेंदी, छा था सम्झो त उहो उन्हनि खे हाणे तवक़ो न आहे त हू शायदि डिलीवर करे सघनि जो अर्ली इलेक्शन ते मुस्लिम लीग नवाज़ सोचे रही आहे? गौर ॾिसो, ज़बानी जमा ख़र्च करणु तमामु आसान आहे। इहे सभु पॉलिटिकल पार्टीज़ जेके हींअर को 12 पहिरीं ॻाल्हि तव्हां इहो जेको पहिरीं ॻाल्हि त जेको इहे 12-13 पार्टीज़ आहिनि, इहे कढी रहियूं आहिनि त असीं महांगाई कंट्रोल कंदासीं, असीं कंदासीं, असीं हू कंदासीं। तव्हां ॾिसो जे अचण ताईं लोड शेडिंग जेको आहे हाणे 12-14 कलाक थियण लॻी आहे। अॼु एमपीएन बयान जारी तशवीश जो इज़हार कयो आहे त कराची जहिड़े शहर में लोड शेडिंग थी वई आहे। इहो जेसिताईं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत थी इहो लोड शेडिंग न हुई। तव्हां ॾिसो हींअर शहबाज शरीफ़ ऐलान कयो त 1 मई ते पहिरीं मई ते लोड शेडिंग मुल्क मां ख़तमु थी वेंदी, पर हिन सम्झे मिसमैनेजमेंट आहे, ही को फ़ैसिलो करण जी पोज़ीशन में न आहिनि, छाकाणि इहो लॻभॻि 13 पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके हींअर इक़्तिदार में आहिनि ऐं हिननि खे मशरूं ऐं हिक ॿिए खे ऑन बोर्ड करण में जेको आहे उहो टाइम लॻे थो ऐं हाणे हिननि खे ख़बर आहे त हिन वटि टाइम तमामु घटि आहे। ॿिए तरफ़ हिननि हर तरफ़ जेको पंहिंजा घोड़ा दौड़ाए ॾिठा आहिनि, सऊदी अरब विया आहिनि, UAE खां ॻाल्हायो अथनि, चाइना खां ॻाल्हायो अथनि, हुननि हिननि जी का बि मदद करण खां इनकार करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ IMF आहे जेके जंहिं हिननि खे अञा ताईं जेको आहे लाल झंडी ॾेखारे छॾी आहे, हिननि खे कंहिं क़िस्म जो को आसो न ॾिनो आहे। हाणे ही सियासी फ़ैसिला करणु चाहिनि था जंहिंसां जेको आहे जेके मुआशी हालतुनि खे जाम नुक़सानु थींदो। जेको पेट्रोल जा अघ आहिनि, जेके मुख़्तलिफ़ अघ आहिनि, उन्हनि खे ही हाणे होल्ड रखणु चाहिनि था। तेसि ताईं
जेसिताईं इन्हनि खे जेको IMF वग़ैरह क्लियर न करे ये जेके असां ते जेको उम्मीदूं रखंदा हाणे इहो सभु कुझु पाण जेको करण में नाकाम विया आहिनि, छाकाणि त हिननि ते बि बैन अवी इदारनि जो बैन अवी इदारनि खे वायलेट हमेशह हिननि कयो आहे। इहे 10-10, 12-12, 13-13 प्रोग्राम ते पाण ॿई सियासी पार्टियूं जेके आहिनि IMF जो वठी चुकियूं आहिनि। हाणे हुननि जो बि हिननि ते एतमाद न आहे त हाणे हिन मुल्क जो जेसिताईं फ्रेश इलेक्शन्स न थियूं थियनि, जेसिताईं स्टेबिलिटी ॾिसो मुआशी हालात तॾहिं बहितर थींदा जॾहिं हमारा सियासी हालात स्टेबल हुजनि, जेके ईंदड़ वक़्त में थींदे नज़र नथा अचनि। इन करे तव्हांजो हालात तमामु घणा अॻियां ख़राब थी वेंदा। इन लाइ ज़रूरी आहे त हीअ हुकूमत जेको सरेंडर करे पाकिस्तान जे अवाम जे विच में अचे ऐं पाकिस्तान अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॾिए। लाल साहब इहो ॿुधायो त जीअं तव्हांजी हुकूमत हूंदी ऐं उन में अपोज़िशन इहो चयो त ख़ान साहब तमामु घणा सोचल समेत बग़ैर ई कोई वादा करे वेठो जेके फीज़िबल कोन आहे, उन बैदि हुकूमत उहो डिलीवर न करे सघे, जंहिं सबबु बैकफायर थी रहियो। तव्हां छा था सम्झो त मौजूदा हुकूमत बि आई ऐं उन्हनि बि अहिड़ा ई वादा करे छॾिया आहिनि त मौजूदा मुआशी हालात में उहो वाइदा यकीनन पूरा न करे सघंदा? IMF कर्ज़ न ॾींदी, ही सब्सिडी ॾियणु चाहिनि था, पेट्रोल जो क़ीमतुनि में इज़ाफ़ो नथा करणु चाहिनि, त इन्हनि सॼनि मामलनि में मामिलो छा था सम्झो त मौजूदा हुकूमत खे बि इहो बैकफायर थी सघे थो? बैकफायर थी रहियो आहे न। इहो मुमकिन आहे त इहो रेट्स न वधाइनि, ऐं रेट्स वधाइनि था त इहो मुमकिन न आहे त महांगाई जेका आहे उहो कई गुना वधी वेंदी, जेको इहे अफोर्ड कोन था करे सघनि। जेको नारो हीअ महांगाई ख़तमु करण जो हणी ऐं हुकूमत में आया हू 10 गुना वधी वेंदी। हीअ जेको हींअर 500 रुपया लीटर तव्हांखे खाधे जो तेल मिले पियो, इहो 1000 रुपए जो थी वेंदो। त हिननि खे ख़बर आहे अॻियां हिननि जो सियासी मौत आहे ऐं इलेक्शन में जेकॾहिं हाणे हिन लाइ डबल स्वाड आहे कि इलेक्शन में वञनि था। हुनखे ख़बर आहे इमरान खान एतिरो पॉपुलर थी वियो आहे जो अॻे इलेक्शन हू खटे वेंदो, त उन लाइ जेका आहे को धर्म संकट वारो मसइलो आहे। पर बहरहाल हुनखे बहितर हुन लाइ बि इहो ई आहे। ॾिसो न 13 पॉलिटिकल पार्टीज़ कंसेंसस पैदा करण में टाइम लॻे थो। इमरान खान डिसीजन वठंदो, कंहिंखे नाराज़गी थींदी त बाद में हुनखे एतमाद में वठी छॾींदो हुयो। पर हाणे पहिरीं जेको एतमाद में वठण जी ॻाल्हि कनि था 13 कमेटीज़ खां, हाणे लंडन में वेही हिकिड़ी कंसल्टेशन थिए थी पई, हिकिड़ो बयानु जारी कनि था, हिते आसिफ ज़रदारी ॿियो बयानु जारी करे थो। हुकूमतूं ईअं नाहे न हलंदियूं, इहो नानी वेड़ो नाहे हलणो। ठीकु आहे लाल माली साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नवाबज़ादा इफ़्तिख़ार अहमद ख़ान साहब, जेको क़ौमी असैम्बली में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेंबर आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम अॻवान आहे। अस्सलाम वालेकुम नवाबज़ादा साहब। वालेकुम सलाम। नवाबज़ादा साहब ये बताएं कि इस वक्त जो पॉलिटिकल टेम्परेचर है, खान साहब के जलसे आपके सामने हैं, लॉन्ग मार्च का ऐलान होने वाला है, इस सूरत हाल में जो अलाई गवर्नमेंट बनी है, क्या समझते हैं कोई ये जो एक्टिविज़म है PTI की, तो क्या इम्पैक्ट पड़ सकता है, कोई प्रेशर डेवलप हो सकता है, या आप समझते हैं कि ये जलसों के हद तक महदूद रहेगा? शुक्रिया जी। अच्छा, इसके आपके सवालों के 2-3 मुख्तलिफ हवाले से मैं इसका जवाब दे दूं। एक तो गुजारिश ये है कि खान साहब डेस्परेट हैं, उन्हें गुस्सा है और वो उस गुस्से में बहुत कुछ बोल रहे हैं और कर रहे हैं। असल जो मसला है वो NRO चाह रहे हैं। वो तोशाखाना से फराह गोगी साहबा से करप्शन और ख़ास तौर पर फॉरेन फंडिंग केस है, वो ये इन जलसों से और इनमें जो लैंग्वेज इस्तेमाल कर रहे हैं उसका मेन मकसद ही यही है कि वो उन्हें NRO दिया जाए और इन केसेस में उन्हें नाबूद घसीटा जाए। और ये आपने देखा कि मीडिया में भी अब आ चुका है कि अपने इक़्तिदार के आखिरी 2 दिनों में उन्होंने सदर आसिफ अली जरदारी साहब की जितनी मिन्नत समाजत कर सकते थे और रेलिवेंट जो लोग थे उनसे भी इन्हीं चीजों पे वो गारंटी मांगते रहे। एक दूसरा ये है कि पहले भी उन्होंने 126 दिन धरना दिया, आपको याद होगा कि 2014 में, और इलेक्शन अपने टाइम पे 2018 में हुए थे। अब भी अगर उन्होंने कोई शौक पूरा करना है या वो NRO के लिए वो यहाँ पे कुछ लोगों को लेकर आएंगे, बैठना चाहेंगे तो मोस्ट वेलकम।
اور الیکشن تو اپنی اپنی میعاد پر ہونے ہیں. اچھا، اور ساتھ میں یہ بھی گزارش کرتا چلوں کہ اس وقت جو گورنمنٹ کے لیے دو بڑے چیلنجز ہیں. ایک تو ہے خارجہ محاذ پر، جس کا انہوں نے بیڑا غرق کیا کہ آج ہم یورپ سے کٹے ہوئے ہیں، امریکہ سے کٹے ہوئے ہیں. چین ہمارا دوست ملک، وہ ہم سے ناراض ہے، سی پیک کو ہم نے سلو ڈاؤن کیا. پھر ترکی اور ملیشیا کے ساتھ ہم نے کمٹمنٹس کی علیحدہ بلاک بنانے کی، وہ کانفرنس میں شرکت نہ کر کے وہ ہم سے ناراض ہیں. سعودی عرب ہم سے ناراض ہے کہ جو کچھ سعودیوں کے ساتھ ہم نے کیا. تو ایک ہمارے لیے خارجہ محاذ، دوسرا ہے اپنا داخلی محاذ. داخلی محاذ پر خاص طور پر اکانومی پر یہ ہمارے لیے بڑا چیلنج ہے کہ ہم نے ملک کی معیشت کو کنٹرول کرنا ہے. جس طریقے سے یہ تباہی کی طرف جو مہنگائی ہوئی ہے، غربت میں اضافہ ہوا ہے، بے روزگاری میں اضافہ ہوا ہے، ان 4 سالوں میں ان کی بیڈ گورننس کی وجہ سے. IMF بھی ایک وجہ ضرور تھی، مگر ان کی نااہلی اور نالائکی سب سے بڑی وجہ تھی. آپ نے دیکھ لیا کہ خان صاحب آج بھی جس طریقے سے جلسوں میں جو زبان استعمال کرتے ہیں، آج بھی وہی کنٹینٹ 4 سال پہلے والی گفتگو کرتے ہیں، اور پھر 4 سال بعد بھی وہی گفتگو. ان بٹوین جو 4 سال ان کے اقتدار کے گزرے ہیں، کسی ایک جلسے میں بھی انہوں نے اس پر اپنی کارکردگی نہیں بتائی کہ ان 4 سالوں میں میری کارکردگی کیا تھی. کیا نیا پاکستان بنا؟ کیا انہوں نے ریاست مدینہ بنا لی جو اب یہ آزاد پاکستان بنانے چلے ہیں؟ تو یہ مسلسل جھوٹ پہ جھوٹ بولے چلے جا رہے ہیں. اور مجھے نہیں لگتا کہ ان دا لانگ رن یہ لوگ ان باتوں میں ہیں. لوگوں میں شعور ہے، لوگ سمجھتے ہیں کہ جو کچھ انہوں نے 4 سالوں میں کیا ہے، اور اب آ کے اگر انہیں موقع ملا تو یہ کیا کر لیں گے. یہ ساری باتیں آپ کے سامنے ہیں. جی نواب صاحب، یہ بتائیں کہ خان صاحب کا یہ کہنا ہے کہ ابھی جو حکومتی اعلی ہیں انہیں اندازہ نہیں ہے کہ ان کو کتنا اپریشیٹ کیا جا رہا ہے، یا ان کے بیانیوں کو عوام کتنا ویلکم کر رہے ہیں. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ یہ جو لانگ مارچ آئے گی تو عمران خان صاحب کے جو ذہن میں ہے کہ وہ بات ہو پائے گی، یا صرف یہ چیز جلسوں تک محدود رہے گی؟ دیکھیں، اب خان صاحب کی ایک اپنی سوچ ہے. یہ بغیر سوچے سمجھے اس قسم کی حرکتیں کرتے ہیں، بیانات بھی دے دیتے ہیں، پھر یو ٹرن بھی لے لیتے ہیں اس کے اوپر. اب میں نے آپ سے گزارش کی نا کہ ان کا کسی اور چیز سے تعلق نہیں، وہ صرف NRO مانگ رہے ہیں. وہ چاہ رہے ہیں کہ مجھے ان کیسز جو ہیں، خاص طور پہ فورن فنڈنگ کا، توشہ خانہ کا، اور یہ جو ان کا اپنا فرا گوگی والا مسئلہ، اس پر سے توجہ ہٹانے کے لیے. باقی ان کا کسی قسم کا اس میں نہیں ہے. اور وہ بھی یہ سمجھتے ہیں کہ لوگوں تک جو ان کی حقائق ہے وہ آہستہ آہستہ لوگوں کے سامنے آ رہے ہیں کہ ان کی کیا کارکردگی رہی ہے اور کس لیے لوگ ان کے لیے آئے یہاں پر اسلام آباد میں. اور وہ ٹائم آ جائے گا. انہوں نے کہا ہے کہ میں 20 تاریخ کو کال دینے لگا ہوں. وہ کال بھی آپ کے سامنے ہوگی. کہتے ہیں کہ جی میں 20 کو دینے لگا اور ہم 30 سے پہلے تو وہ بھی آپ کے سامنے آ جائے گی کہ کتنے لوگ آتے ہیں اور کس طرح لوگ ان کے وہ کرتے ہیں. یہ صرف ایک انارکی پھیلانے کے لیے اور اپنا وہی بات کے NRO کے لیے یہ سب کچھ کر رہے ہیں. اچھا، خان صاحب تو ظاہر ہے اپنے بیانیوں کو تقویت دینے کے لیے جلسے بھی کر رہے ہیں، لانگ مارچ کی بھی باتیں کر رہے ہیں. تو لیکن اب جو حکومت بنی ہے ظاہر ہے قلیل عرصے کے لیے بنی ہے. جو ماضی میں موجودہ جو الائز ہیں وہ جو تنقید کر رہے تھے گورنمنٹ میں، ظاہر ہے وہ جو مسائل ہیں، مہنگائی ہے، معیشت کا معاملہ ہے، IMF کے شرائط ماننے ہیں، وہ ساری چیزیں ان کے سامنے بھی ہے. تو کیا سمجھتے ہیں کہ حکومت یہ وہ کر پائے گی؟ کیونکہ PTI کا کہنا ہے کہ حکومت نے عدم اعتماد لے کے وہ آ تو گئے ہیں لیکن بھور میں اب پھنس گئے ہیں. دیکھیں، یہ اسی طرح کی باتیں یہ ہمیشہ آج کے نہیں، یہ ہمیشہ کرتے رہے. اس وقت انہوں نے کہا کہ یہ تو میں نے دعا مانگی تھی کہ یہ عدم اعتماد لے کر آئے، اور اس قسم کا یہ دعائیں بھی مانگتے رہتے ہیں اور اللہ تعالیٰ ان کی دعا قبول بھی کر لیتا ہے. اور اب بھی یہ جو باتیں کر رہے ہیں کہ جی میں تو یہ چاہتا تھا، میں نے تو یہ دعا مانگی تھی، میں نے یہ وہ کیا تھا، یہ ان کی باتیں ہم کنٹینر سے سنتے آ رہے ہیں. اور جہاں تک حکومت کی بات ہے، حکومت جب یہ عالمی معاہدے کیے جاتے ہیں IMF کے ساتھ یا ورلڈ بینک یا ایشین بینک کے ساتھ، تو یہ حکومت نہیں ہوتے، یہ
اسٹیٹ کی طرف سے, ریاست کی طرف سے ہوتے ہیں تو ہمارے لیے بھی مشکل ہوگی. ہم کوشش کر رہے ہیں کہ IMF کو یہ بات باور کرانے کی کہ ہمارے ملک کے حالات کیا ہے, غریب کے ساتھ کیا بیت رہی ہے, کس طریقے سے یہاں پر غربت بڑھ رہی ہے, یہاں پر مہنگائی کس طریقے سے ہو رہی ہے, غریب کا جینا بڑا مشکل ہے. تو ہم کوشش کر رہے ہیں کہ کسی طریقے سے ہم انہیں اس چیز پر لے آئیں اور ریوائز کرنے کے اس کے لیے. مگر جہاں تک جو یہ کر گئے ہیں, اس گورنمنٹ کو بھی تو پابندی تو کرنی ہے ان معاہدوں کی, مگر ہماری کوشش ہے کہ ہم ان کے ساتھ بیٹھ کے ریوائز کریں ان چیزوں کو. نوابزادہ صاحب, ارلی الیکشن کی بات خان صاحب بھی کر رہے ہیں, لیکن مسلم لیگ نون سے یہ آوازیں آ رہی ہیں کہ ارلی الیکشن ہو سکتا ہے. پاکستان پیپلز پارٹی کا یہ خیال ہے کہ پہلے ریفارمز کر دیں, سارے معاملات جو خرابیاں تھیں ماضی کی حکومت کی وہ خرابیاں ٹھیک کریں, اس کے بعد الیکشن کی طرف جائے. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ نون لیگ کیا مایوس ہو گئی ہے اس موجودہ حالات دیکھ کے جو پھر اس طرح کی آوازیں نون لیگ سے آ رہی ہیں؟ نہیں, میرا خیال ہے کہ جب ہمارا یہ سلسلہ شروع ہوا تھا, ہماری بڑے واضح طور پہ جب چیئرمین بلاول بھٹو زرداری صاحب نے عوامی مارچ کیا تھا تو عوامی مارچ میں انہوں نے بڑا کلیئر یہ کہا تھا کہ ہم ان کے ساتھ جب اقتدار سنبھالیں گے تو ہمارا پہلا یہ ہوگا کہ ہم الیکٹورل ریفارمز لے کر آئیں گے, اس کے بعد الیکشنز کی طرف جائیں گے. اور یہی کمٹمنٹ نون کی بھی تھی اور باقی جو ہمارے اس وقت نیشنل گورنمنٹ الائنس پارٹیز ہیں سب کی کمٹمنٹ یہ تھی. اب اگر کسی فرد واحد کی کوئی ایسی بات آ جاتی ہے کسی پارٹی کی طرف سے, پچھلے دنوں کو ایک دو صاحبان نے مختلف ٹی وی چینلز پہ اس قسم کی بات کی تو بعد میں دوسرے دن انہوں نے اپنے الفاظ واپس لیے. انہوں نے کہا نہیں جی ہمارا یہ مقصد نہیں تھا. بات ہوئی جو صدر زرداری صاحب نے پریس کانفرنس میں کی ہے, ہماری بات بھی وہی ہے کہ پہلے دیکھیں ہم فرار تو نہیں اختیار کر رہے, ہم یہ تو نہیں کہہ رہے کہ پہلے احتساب اور پھر الیکشن. ہم تو الیکشن کی طرف جانا, ہم کہتے ہیں کہ نہیں, الیکٹرل ریفارمز اور اس کے بعد الیکشن, وہ 2 مہینے ہو جائیں 4 مہینے میں ہو جائیں. فی الحال تو آپ کا الیکشن کمیشن کہتا ہے کہ وہ نومبر دسمبر تک تو کرانے کی پوزیشن میں نہیں ہے. اٹ مینز آپ نے نیکسٹ ایئر جانا ہے, نیکسٹ ایئر تو ویسے الیکشن کا سال ہے. لیکن الیکشن ریفارمز کی آپ بات کریں, یہی بات تو ظاہر PTI بھی کر رہی تھی اور وہ ڈرافٹ بھی تیار کر کے آئے الیکشن ریفارمز کا. اور فواد چودھری صاحب بار بار پریس کانفرنسوں میں یہ کہتے تھے کہ جو اپوزیشن پارٹیز ہیں وہ آئیں ڈرافٹ میں ہم سے بات کریں, ہم تو الیکشن ریفارمز چاہتے ہیں. اور پاکستان کی ساری ماضی کی تاریخ ہے کہ الیکشن کے معاملات ٹھیک نہ ہونے کی وجہ سے ہر حکومت یہ الزام عائد کرتی ہے کہ دھاندلی ہوئی ہے. دیکھیں جتنے بھی یہ لے کر ایک طرف تو اچھا ان کا تو آپ یہ دیکھیں کہ ان کی ساری بات جو تھی وہ یو ٹرن اور جھوٹ پہ ٹھہری تھی. تو یہ مسلسل 2 ہی کام کرتے رہے ہیں, بات کرنا, یو ٹرن لینا اور جھوٹ بولنا. جب الیکٹرل ریفارمز یہ لے کر اسمبلی میں آئے تو کس طرح انہوں نے بلڈوز کی, کس طریقے سے ایک دن میں انہوں نے 30-35 بل منظور کیے. اور رولز اینڈ ریگولیشنز کو ایک طرف رکھ کے انہوں نے اسپیکر تو ان کا اپنا تھا اور وہ تو ان کا یہ کسٹوڈین آف دا ہاؤس تو نہیں بنا ہوا تھا, وہ ہاؤس کا اسپیکر نہیں تھا, وہ تو ان کا ایک ورکر کے طور پہ کام کر رہے تھے. اور بلڈوز کر کے تمام معاملات کو وہ بل منظور ہو رہے تھے. تو ہم نے تو پہلے دن یہ کہہ دیا تھا اپوزیشن پارٹیز نے کہ ہمیں یہ بل منظور نہیں ہے, ہم یہ اپنا آئندہ کے لیے دھاندلی کے یہ پلاننگ یہ کر رہے ہیں اور سارا کچھ. اور اپوزیشن وہ صرف فواد چودھری صاحب یا دوسرے بات کرتے تھے تاکہ ہم یہ کہہ سکیں کہ جی ہم نے انہیں آفرز کیا, ہم نے پلان کیا. پھر عملاً جو کام انہوں نے کیا آپ نے دیکھا کہ انہیں جب ہماری تجویز آئی, آپ اسمبلی کا ریکارڈ اٹھا کے دیکھ لیں کہ کس طریقے سے انہوں نے بلڈوز کیے, کس طریقے سے انہوں نے کاؤنٹنگ میں ہیرا پھیری کی, کس طریقے سے انہوں نے یہ سارا غلط کر کے کیا. اور انہوں نے الیکشن کمیشن کو اور باقی اداروں کو بھی انڈر پریشر لانے کی کوشش کی تھی. ٹھیک ہے نوابزادہ افتخار احمد خان صاحب, بہت شکریہ آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین ہتے وٹھوں دا مختصر بریک بعد حاضر تھینداسوں.
नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन इन वक्त टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कियो आहे सेनेटर निहाल हाशमी साहब, जंहिंजो ताल्लुक़ मुस्लिम लीग नवाज़ सां आहे ऐं मुस्लिम लीग नवाज़ जो अहम अॻवान आहे। अस्सलाम वालेकुम हाशमी साहब। वालेकुम अस्सलाम। हाशमी साहब ये बताएं कि खान साहब मुसलसल जलसे कर रहे हैं और 20 तारीख तक इस्लामाबाद की तरफ लॉन्ग मार्च की बातें हो रही हैं। आप क्या समझते हैं ये जो पीटीआई की अब एक्टिविज़म है इसका कोई असर होगा या उसको जो बयानिया है पीटीआई का उसके बयानिए को तक़वियत देने के लिए ये सारी एक्टिविज़म है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खान साहब जितना ज़्यादा जलसा करेंगे बोलेंगे उतने ही ज़्यादा एक्सपोज होंगे, क्योंकि इन्होंने अपने हुकूमत के वक्त तो कभी हेलीकॉप्टर के नीचे नहीं उतरे, गाड़ी पे चढ़ने की दूर की बात साइकिल पे ये ऊपर ही रहे। कभी आके आवाम को ये नहीं बताया कि जनाब महंगाई कहाँ पे है, हमने 30 रुपए का आटा 75 रुपए में क्यों किया, हमने 50 रुपए का चीनी 150 में क्यों किया, हमने जो पेट्रोल है उसको 70 रुपए का 150 का क्यों किया, हमने डॉलर 100 का 180-90 क्यों किया। ये कभी नहीं बताया कि इनके मुल्क का खारजा पॉलिसी क्या है। तो ये अपने आप को मसरूफ रखने के लिए और अपने झूठ पे पर्दा डालने के लिए, अपनी नालायकियों पे पर्दा डालने के लिए, और फिर अपने वो चोरी के सारे पैसे वो रकम जहाँ खुद किया है, जिसमें फॉरेन फंडिंग है, जिसमें गोगी खान का मामला है, जिसमें नदीम साहब का मामला, नदीम बाबर का जो पेट्रोलियम में 300 अरब का काम करके गए, जिसमें आमिर यानी का मामला है, जिसमें 600 अरब का दवाइयों का खपला हुआ, जिसमें रिंग रोड है, जिसमें पेशावर आरटीआरसी है, जिसमें मिलियन ट्री है। इनसे इन्होंने कोई बात नहीं की। इन्होंने ये नहीं बताया कि बेरोजगारी की सतह क्यों बढ़ गई, इन्होंने ये नहीं बताया कि बलूचिस्तान के हालात क्यों खराब हुआ, इन्होंने कभी बताया कि सिंध में कितनी सड़कें बताई, इन्होंने कभी बताया कि सिंध को, कराची को कितने पैसे दिए जो उन्होंने वादे किए थे, जो सबसे ज्यादा टैक्स भरता है, इस पर कभी बात नहीं की। इन्होंने कभी नहीं कहा कि बलूचिस्तान से जो उन्होंने वादे किए थे उस वादे को किस हद तक चला है। तो ये अपने उन सारी नाकामियों को छुपाने के लिए 4 साल का हिसाब न मांगने लोग इस तरह के हरकत करने को उतर आए। हाशमी साहब ये बताएं कि खान साहब ये जो लॉन्ग मार्च लाएंगे, ज़ाहिर है इनसे पहले भी कंटेनर पे बैठे थे, अभी मौसम भी मुवाफिक नहीं है, वो कितने दिनों तक वो बैठ पाएंगे, तो ये मसला पहले भी हल नहीं हुआ था। लेकिन अब खान साहब पुरुम्मीद क्यों है कि उनके धरने के बाद अर्ली इलेक्शन हो जाएगा? नहीं, उनके धरने से कोई इलेक्शन वगैरह नहीं होगा, वो धरना नहीं होगा, ये म्यूजिकल कॉन्सर्ट होगा। बहुत सारी तफरीह के मकाम जो इनको बनाने चाहिए थे इन्होंने नहीं बनाया, इन्होंने सिर्फ एक ही तफरीह के मकाम बनाया हुआ है। एक कंटेनर पे चढ़ के नाच गाना करना, बच्चों को नाच गाना की तरगीब देना, बच्चों को फहशियत सिखाना, बदतमीजी सिखाना, बदकलामी सिखाना, अपने बड़ों से किस तरह से बात किया जाता है उस आदाब को खराब करना, ये अपना शौक पूरा कर ले। हम भी आएंगे कंटेनर पे म्यूजिकल प्रोग्राम देखने, जिस दिन गजल एट नाइट होगा उस दिन हम आएंगे, हम भी देखेंगे गजल कहाँ जा रहा है। बाकी जो इनके गाने वो तो बेहुदा गाने, उसको तो हम सुन नहीं सकते, मगर कोई अच्छा अगर आ गया परफॉर्मर तो हम आएंगे देखेंगे। सर आप क्या समझते हैं, पीटीआई तो ये तासुर दे रही है कि क्लासिकल म्यूजिक ही होगा, आप क्या समझते हैं कि पॉप म्यूजिक होगा या क्लासिकल म्यूजिक होगी? देखिए, जो भी म्यूजिक होगा वो बड़ा फ्लॉप म्यूजिक होगा। मैं तो समझता हूँ कि गवर्नमेंट इनके साथ बड़ी रियायत कर रही है। जो शेख रशीद खान साहब ने मीरा गंबत लाहौर पे कहा था, मार दो, मर जाओ, जला दो, गिरा दो, उड़ा दो, कत्ल कर दो, उससे तो इनके बहुत पहले एक्शन होना चाहिए। इनके मस्जिद नबी के बेहुरमती के हवाले से होना चाहिए इनके ऊपर बहुत सारे अमल, इनके सारे जो चोरियां की हैं उस पर इनके ऊपर होना चाहिए। ये जो पाकिस्तान के सियासी क़यादत, इदारों की क़यादत, अदालती क़यादत, उन सब के साथ जो रवैया और जो इनके सोशल मीडिया और इनके ताक़ुन कर रहे हैं उस पर होना चाहिए। और जो ये पाकिस्तान के लोगों ने कितना पैसा कर रहे हैं इस पर इनके ऊपर बहुत जल्दी हाथ डाल देना चाहिए। हाशमी साहब, जब आप अपोजिशन में थे तो अपोजिशन ये मुतालबा इमरान खान साहब से कर रही थी कि आप अर्ली इलेक्शन कराएं, मसला है, अवाम की डिमांड है, तो अभी वो कहते थे कि भाई मैंडेट का एहतराम करना चाहिए, इस तरह की बातें नहीं करनी चाहिए। लेकिन वो जो भाषण थे पीटीआई के, अब वो सारी बातें करें कि अर्ली इलेक्शन हो।
यहाँ पे आए तो हमने देखा कि इन्होंने इलेक्शन की कोई तैयारी नहीं की। हम कहते कल इलेक्शन करा दें, ना इलेक्शन जनाब पीपल्स पार्टी कराएगी, ना मुस्लिम लीग नून, ना फजलुर रहमान का। इलेक्शन जिन्होंने कराना है वो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान है। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कहा है कि हम 7 से 8 महीना लेंगे, हमें तैयारी की जरूरत है, हल्का बंदी होगी, उसका आप खुद एक बॉक्स सीजन था कि आपको पता है उसका एक पूरा प्रोसेस है। उस प्रोसेस के बगैर तो आप अगर इलेक्शन कराएंगे तो 2018 या माली के इलेक्शन की तरह होगा। बहुत ट्रांसपेरेंट होना चाहिए और बहुत ही ऐसा नजर आए इलेक्शन, और ऐसा होना चाहिए इलेक्शन कमीशन करना चाहिए जिससे आम लोग, हर जीतने वाला भी मुतमईन हो और हारने वाला भी। हाशमी साहब ये बताएं कि अर्ली इलेक्शन की पीटीआई मुतालबा तो कर रही है, लेकिन मरियम नवाज साहिबा की भी इस तरह का इशारा था अर्ली इलेक्शन का, ख्वाजा आसिफ साहब की था। क्या कहीं ये तो नहीं है कि मौजूदा हुकूमत समझ रही है कि मसाइल ज़्यादा है, अर्ली इलेक्शन करा के ही इस मसाइल के से जान छूटे और नई हुकूमत आके नए सिरे से चीज़ें करे? देखिए, हमारा डे फर्स्ट के अर्ली इलेक्शन का था, मगर इलेक्शन हमने नहीं कराना है। इलेक्शन जिसने कराना है उन्होंने कहा हमें 8 महीना चाहिए। वो 8 महीना जब वो सिग्नल देंगे कि हाँ जी हम इलेक्शन के लिए तैयार हैं, हम इलेक्शन का डेट का ऐलान करें। ठीक है निहाल हाशमी साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गोहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।